कंदासीं। पीटीआई तरफ़ां रावलपिंडी डी चौक ते एहतजाज जे ऐलान बाद पंजाब हुकूमत रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में सिक्योरिटी हाई अलर्ट कंदे कलम 144 लागू करे छॾियो। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद खे मिलाईंदड़ समूरा रस्ता कंटेनर लॻाए बंदि कया विया। रावलपिंडी फैज़ाबाद रोड ते डबल लेयर कंटेनर लगाया विया आहिनि। आईजीपी डबल रोड बि ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस सर्विस बि मुअतल कई वई। मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते बि पाबंदी लागू कई वई आहे। इस्लामाबाद में रोड बंदि हुअण सबबि खांगी तोड़े सरकारी स्कूल पिणु बंदि कया विया। रंडकुंड सबबि शहरी महदूद थी रहिजी विया। पुलिस डी चौक तां हिकु पीटीआई कारकुन समेत 3 शहरियुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पीटीआई तरफ़ां रावलपिंडी डी चौक ते एहतजाज जे ऐलान बाद पंजाब हुकूमत रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में सिक्योरिटी हाई अलर्ट कंदे 144 लागू करे छॾियो। रावलपिंडी इस्लामाबाद खे मिलाईंदड़ समूरा रस्ता कंटेनर लॻाए बंदि कया विया। रावलपिंडी फैज़ाबाद रोड ते डबल लेयर कंटेनर लगाया विया। आईजीपी डबल रोड बि ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस सर्विस बि मुअतल कई वई आहे। मोटरसाइकिल जे ॿियल सवारी ते बि पाबंदी लागू कई वई। इस्लामाबाद में रोड बंदि हुअण सबबि खांगी तोड़े सरकारी स्कूल पिणु बंदि कया विया। रंडकुंड सबबि शहरी महदूद थी रहिजी विया। पीटीआई तरफ़ां रावलपिंडी डी चौक ते एहतजाज जे ऐलान बाद पंजाब हुकूमत रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में सिक्योरिटी हाई अलर्ट कंदे कलम 144 लागू करे छॾियो। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद खे मिलाईंदड़ समूरा रस्ता कंटेनर लॻाए बंदि कया विया। रावलपिंडी फैज़ाबाद रोड ते डबल लेयर कंटेनर लगाया विया। आईजीपी डबल रोड बि ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस सर्विस बि मुअतल कई वई। मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते बि पाबंदी लागू कई वई आहे। इस्लामाबाद में रोड बंदि हुअण सबबि खांगी तोड़े सरकारी स्कूल पिणु बंदि कया विया आहिनि। रंडकुंड सबबि शहरी महदूद थी रहिजी विया। पुलिस डी चौक तां हिकु पीटीआई कारकुन समेत 3 शहरियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई तरफ़ां रावलपिंडी डी चौक ते एहतजाज जे ऐलान बाद पंजाब हुकूमत रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में सिक्योरिटी हाई अलर्ट कंदे कलम 144 लागू करे छॾियो। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद खे मिलाईंदड़ समूरा रस्ता कंटेनर लॻाए बंदि कया विया आहिनि। रावलपिंडी फैज़ाबाद रोड ते डबल लेयर कंटेनर लगाया विया। आईजीपी डबल रोड बि ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे।